अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन अली काजी में वालीकार आए यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्जियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, कल बिलावल साहब जी मुलाकात थी शहबाज शरीफ साहब सां ॾाढो उन खां पोइ चयो वियो त असांजो जेके कुझु प्रोमिसिस हुआ जेके न मेट न कया विया आहिनि हिन पंहिंजी वफ़ाक़ी सरकार सां, पंजाब माना नून लीग खे शिकायतूं लॻायूं वयूं। पोइ इहा कमेटी ठही का, उन कमेटी में मरियम औरंगज़ेब, राना सना, होॾां राजा परवेज़ अशरफ, शीरी रहमान इहे सभु ऐड थिया ऐं उन खां पोइ चयो वियो त 25 अगस्त ते इहा कमेटी पंजाब जे गवर्नर हाउस में मिलंदी ऐं पंजाब में अंदरि पावर शेयरिंग ते का डिस्कशन्स थी। अच्छा, हीअ ॻाल्हि जॾहिं इतिहादी ठहिया हुआ पाण में पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग वारा 8 फरवरी खां अॻु में इतिहादी हुआ, पर पोइ जेको पावर शेयरिंग जी हुई त उनमें तय थियल हो त पीपल्स पार्टी खे पंजाब में बि को हिसो पती ॾिबो। पोइ मरियम साहिबा थी वई हुते चीफ मिनिस्टर, चयो यार इहे तव्हां कोन करे सघां, जी हा, इहो न कंदमि। त पोइ वारे वटे कॾहिं बजट पास कराइण जे नाले में, कॾहिं कहिड़े नाले में पीपल्स पार्टी पंहिंजी थोरी पंहिंजी एहतिजाज रिकॉर्ड कराईंदी आई ऐं पोइ फाइनली हिन दफ़े बि हीउ जेको ॾे जवाबु वठि जवाबु थियो मरियम नवाज़ ऐं मुराद अली शाह जे विच में, त पोइ हाणे वरी शायदि बिलावल साहब ॻाल्हि रखी हूंदी कल्ह की मीटिंग में। हाणे ॻाल्हि इहा आहे त पावर शेयरिंग छा पावर शेयरिंग? ॾिसो, पावर शेयरिंग असां सिंध में घणियूं ॾिठियूं आहिनि। जॾहिं एंटी पीपल्स पार्टी हुकूमत ठहंदी त पोइ चाहे जाम सादिक खां वठी अरबाब रहीम ताईं, त पोइ हुन में MQM बि हूंदी, पोइ हुन में फंक्शनल लीग बि हूंदी, साईं पोइ हुन में NPP बि हूंदी, साईं पोइ हुन में फलाणी बि हूंदी, ढिमकाणा बि हूंदा। त पोइ हिकिड़ो फॉर्मूलो त इहो हूंदो त साईं वज़ारतूं विरहाए ॾिजनि, वज़ारतूं विरहाइजी वेंदियूं हुयूं। पोइ हिकिड़ी शइ थींदी त अगरि चीफ मिनिस्टर खे कंहिंखे सोढ़ो करिणो हूंदो त हुनजो सेक्रेटरी मिनिस्टर पोर्टफोलियो खातो ॾिबो, पर सेक्रेटरी हुनजी मर्ज़ी जो हुन सां न ॾिबो, त हू मिनिस्टर जेको आहे उहो माज़ूर थी वेंदो, हुनजो को कमी न थींदो। त हिकिड़ो पावर शेयरिंग जा ई फॉर्मूलाज़ आहिनि त पीपल्स पार्टी खे पंजाब में हिकिड़ा ॿ खाता ॾेई छॾजनि, 2-3 जेके बि खाता हुजनि, पोइ डिपेंड करे थो खाता कहिड़ा आहिनि। अच्छा, पोइ छा ब्यूरोक्रेट सेक्रेटरी हुनजी मर्ज़ी सां रखिबा या न रखिबा? अच्छा, ठीक है। पोइ हिकिड़ी पावर शेयरिंग जी अञा हिकिड़ी अॻिते इन जी हिकिड़ी स्टेज हुजे थी त भई ब्यूरोक्रेसी में बि ज़िला विरहाए ॾिजनि, DC SP, किथे कमिश्नर, किथे साईं फलाण, किथे सेक्रेटरी, डिप्टी सेक्रेटरी, यानी कामूरनि जी ट्रांसफ़र पोस्टिंग में बि इतिहादी खे हिसो पती ॾिजे, शेयरिंग कजे। हाणे मूंखे इहा ॻाल्हि नथी सम्झ में अचे त मरियम नवाज़ जेको ताज़ो हिकिड़ो मुंहिंजे ख़्याल महीनो पहिरीं बयानु बि ॾिनो त आउं कंहिंजी सिफ़ारिश ते ट्रांसफ़र पोस्टिंग इंतिज़ामिया जी न कंदसि। हाणे मिसाल ही यूसुफ रज़ा गिलानी वारा आहिनि, हू चाहींदा त मुल्तान डिवीज़न या घटि में घटि मुल्तान डिस्ट्रिक्ट हुननि जे हवाले कयो वञे, DC SP कमिश्नर ही सभु हुननि जे हवाले कया वञनि। ईअं शायदि जिथे पीपल्स पार्टी जा ॿिया चङा मुड़ुस आहिनि, मिसाल ही आहिनि कमर ज़मा कायरा आहिनि, ही जेके आहिनि, त उते हू चाहींदा त भला अगरि SP मर्ज़ी जो आहे नवाज़ लीग जो त DC असांजो रखियो वञे। हाणे इहो थींदी आहे त हेठी ग्रास रूट सतह ताईं पावर शेयरिंग इहो मरियम नवाज़ कीअं कंदी? अच्छा, सो मूंखे जेको लॻे थो त हीउ जेको हाणे मीटिंग थींदी 25 अगस्त ते, इहो हिकिड़े निशस्त में कुझु कोन तइ थी वेंदो, ॻाल्हियूं हलनि पियूं, इतिहादी आहियूं, पोइ किथे वज़ारत ॾियणी आहे या पर उहो बि तव्हां ॾिसिजो, चीफ मिनिस्टर हाउस बेसिकली पावर सेंटर हूंदो आहे। अगरि चीफ मिनिस्टर हाउस हुन एग्रीमेंट सां दिलियां ख़ुशि न आहे तो एतिरा रखना अड़जनि था, छाकाणि त हर मेजर समरी जेका हुजे थी हू चीफ मिनिस्टर हाउस जे थ्रू राउट थिए थी। त चीफ मिनिस्टर हाउस, अगरि चीफ मिनिस्टर जेको सेक्रेटरी टू चीफ मिनिस्टर आहे या चीफ सेक्रेटरी आहे, अगरि हू चीफ मिनिस्टर जी रुगो अखि जो इशारो बि सम्झी वञे थो त बाबा हिते हिन ॻाल्हियुनि में थोरो जल्दी न करणी आहे, त वरी इतिहादी गोड़ कंदा रहंदा आहिनि, हो असां ज़ुल्म आहे, असांजा कमु नथा थियनि, असांजी मर्ज़ी नथी। त इहा जेका बिकरिंग आहे बिटवीन नवाज़ लीग एंड पीपल्स पार्टी, ही जेका छा चवंदासीं नोक झोक या शिकवा शिकायत, ही केतिरी मीटिंगूं करे वठनि, ही केतिरा ई फॉर्मूला ठाहे वठनि।
हिन में मुस्तक़िल हिकिड़ी नाराज़गी रहंदी। अच्छा, पोइ पीपल्स पार्टी जीअं सिंध में पीपल्स पार्टी सां न जिथे सिंध में इतिहादी हुकूमतुनि जो असांखे तजुर्बो आहे, त पीपल्स पार्टी जेको MQM कंदी बेसिकली, त पीपल्स पार्टी खे जेतिरो मिलंदो वेंदो पंजाब में, चवंदी त ये क्या है और दो, यस नेचुरल ॻाल्हि आहे। नेचुरल आहे। जेका इतिहादी पार्टी जंहिंखे इहा ख़बर हूंदी आहे त मुंहिंजे बल ते हुकूमत बीठल आहे, जॾहिं की पंजाब हुकूमत हुननि जे बल ते कोन बीठल आहे, त मरियम नवाज़ लाइ जेको बि फॉर्मूलो हूंदो उहो हिकिड़ो दर्द सर हूंदो ऐं हुनखे कॾहिं बि मरियम दिलिया क़बूल न कंदी। लेकिन अगरि हुनखे वफ़ाक़ अगरि ॿिए हंधा सिग्नल हूंदो सॻारियल हल्कनि तरफ़ां त न तव्हांखे पीपल्स पार्टी खे पंजाब में अकोमोडेट करिणो आहे, उहो त कुझु न कुझु हुनखे ॾियणो पवंदो, पर हू अमलनि रोज़ त को सॻारा हल्का फ़ोन करे कोन चवंदा त यार इनजो हीउ समरी कढी छॾियो, ज़ाहिर ही हिकिड़ो प्रॉब्लम्स क्रिएट थियणु शुरू थी वेंदा। अच्छा, हाणे हीअ जेके ख़बरूं आहिनि अक्टूबर, नवंबर, सितंबर, इहे जेके ॻाल्हियूं हलनि थियूं आउं त इन तारीख़नि में कोन थो यकीन रखां, त पोइ अगरि हीअ जेको पर्चा ऐं रुसामा पीपल्स पार्टी नवाज़ लीग जा आहिनि, त अगरि कंहिं हिकिड़े मौक़े ते अची नवाज़ लीग जी हुकूमत खे फ़ारिग़ करिणो आहे मथे मर्कज़ मां, त जवाज़ पीपल्स पार्टी वटि इहो ई हूंदो शहबाज़ शरीफ़ जी छॾण जो, हिमायत वापसि वठण जो, त साईं असां सां पंजाब में वेसा घाती थी आहे, असांखे सही सां अकोमोडेट न कयो वञे थो, असांजा कमु नथा थियनि, असीं छॾियूं था। अगरि कंहिं मौक़े ते छॾाइणो हूंदो, न त इहे कभी ख़ुशी कभी ग़म जेको आहे इहो जारी रहंदो। पीपल्स पार्टी पंजाब में डिघे अरसे खां ॾहाकनि खां पोइ हुनखे को इक़्तिदार जो हिकिड़ो मौक़ो नज़र आयो आहे, थोरो शेयरिंग थींदी कई अरसे खां पोइ, काफ़ी अरसे खां पोइ, त हुनखे त जेतिरो मिलियो उहो हुनखे फ़ाइदो आहे। छाकाणि त हिन सां इहो थी वेंदो त अगरि हू मिसाल पंजाब में 100 SP आहिनि, ख़बर न आहे घणा आहिनि, मिसाल था चओ 10 SP आहिनि मिसाल सॼे पंजाब, अगरि हू पंहिंजा ॿ बि लॻाराए विया 10 to 15%, 20% बि कामोरा पंहिंजी मर्ज़ी जा लॻाराए विया पीपल्स पार्टी वारा, त जेको कामोरनि पंजाब जी ब्यूरोक्रेसी जो सम्झी वरितो हो त पीपल्स पार्टी जेको कॾहिं असांजो पीपल्स पार्टी में कमु ई न पवंदो, हिकिड़ो दफ़ो वरी पीपल्स पार्टी खे सीरियसली वठणु शुरू करे छॾींदा। सो जेतिरो हिसो बि पीपल्स पार्टी खे मिलियो, पीपल्स पार्टी खे फ़ाइदो आहे, जेतिरो बि घटि बि हिसो ॾिनो नवाज़ लीग खे नुक़सानु। ऐं नवाज़ लीग लाइ पंजाब में पीपल्स पार्टी खे गॾु खणी हलणु जॾहिं हुननि जे साम्हूं PTI आहे, उहो ख़ुदि हिकिड़ो चैलेंज हूंदो। लेकिन हिन में दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त किथे ही चाचे वज़ीर आज़म भाइटी खे हिकिड़ो न कयो आहे त भला हीउ त थोरो मसरूफ़ त कजे भाइटी खे बि। इरफान अली सिल्लो शहजादकोट मां। जी सिल्लो साहब छा चवणु चाहींदा? सभ खां पहिरीं अलीकाज़ साहिब खे मुंहिंजो सलाम क़बूल पवे, रेगुलर कॉलर आहियूं। सर 2013 में साईं खे मूं शहजादकोट में साईं जॾहिं आयो तब्दीली जे हवाले सां साईं शौर पखिड़ण जे लाइ सॼी सिंध जो दौरो कयो, त साईं बि आयो हुयो, त उन वक़्तु मूं रूबरू साईं खे ॾिठो हुयो ऐं फॉलो मां तक़रीबन 15 सालनि खां वठी साईं खे कयां पियो। सर मुंहिंजो सुवाल इहो हुयो त शहजादकोट जी शहर जी जेका हालति आहे 13 में जॾहिं तव्हां आया हुआ उन खां बि बदतरीन सूरत हाल आहे, ऐं जेको आहे सो जेको साफ़ी या समाजी को वर्कर या कारकुन ॻाल्हाए थो ऐं लिखे थो त होॾो पीपल्स पार्टी जे MPA होॾो मीर नादर ख़ान बख्शी साहिबु आहे, त उनजा माण्हू जेको आहे सो उन्हनि खे धमकाईंदा। काल्ह बि ईअं थियो आहे त असांजे दोस्त खे माशूक खोसो आहे, उनखे धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि त असांजे नवाब जे ख़िलाफ़ु छो था एतिरो ॻाल्हायो ऐं लिखो। हाणे मसइलनि जी निशानदही था कनि ऐं हू वरी उन्हनि खे जेको आहे सो धमकियूं था ॾियनि नतीजा भोगण जूं। त मुंहिंजो सुवाल काज साहिब खां इहो आहे त हीउ सरदारी निज़ाम ऐं भुतारको सिस्टम ही कॾहिं असांजी जान छुटंदी हिन नासूर मां, त जंहिंजे लाइ लिखो त चवनि था त असांजे नवाब जे ख़िलाफ़ था ॻाल्हायो, या त सियासत कनि या पंहिंजी नवाबी हलाइनि। बसि मुंहिंजो सुवाल इहो। ठीकु साईं। साईं ॾिसो, आऊं इनमें छा गुज़ारिश कयां, आऊं कंहिं फ़र्द लाइ न ॻाल्हाईंदो आहियां, पर जिथे बि इहो मसइलो आहे उते वोट त शहजादकोट जा माण्हू कनि था न, सभु मतिलबु हुते
मक्सी साहिबान जो बि असरु आहे, उते चांडियो साहिबान जो बि असरु आहे, उते सभिनी जो मुख़्तलिफ़ आहिनि सरदार, ऐं सरदार त खरण बहरहाल जेको बि आहे वोट ते तव्हां सभई त उते शहदाद कोट में जेको आहे, ऐं जेके कंहिं ज़ात जा आहिनि बि त सभु जा सभु त सरदारी सिस्टम में कोन हूंदा आहिनि। हे जेको बि सो कॉल्ड सरदारी सिस्टम आहे, वोट ॾियो था न सही, पोइ अगरि वोट ॾियो था त बसि पोइ इहो सिस्टम आहे, इन सिस्टम खे त पोइ बर्दाश्त करिणो पए थो, छाकाणि त छा था करे सघो। ऐं अगरि माण्हू ख़ुशि हूंदा न इन सिस्टम मां, तव्हां शायदि थोरा माण्हू हूंदो जेके नाराज़ हूंदो, ऐं छा थो चई सघां साहिब, छाकाणि त अगरि अक्सरियत नाख़ुशि हुजे त उहो माण्हू चूंडिजे कीअं। पर धमकाइण वारी ॻाल्हि उहा त साॻी ॻाल्हि ॾिसो, धमकाइण वारी ॻाल्हि हाणे साईं इल्ज़ाम थो हणे न, हाणे ॿी धुर खे ॿुधिजे, ऐं त साफ़ ई आहियां, हाणे हिकिड़ो पासो आहे न, ॿियो पासो ॿुधाए त भई हुन धमकायो आहे या न धमकायो आहे, पोइ अगरि कंहिं दुनिया में थींदो आहे त उते पोइ पुलिस केस ठहंदा आहिनि। कौराना सां अतर सुमरो लाड़कानामा जी सुमरो साहब छा चवणु चाहींदा? आयो साईं, साईं अली साहब खां पंहिंजो हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु आहे ऐं गुज़ारिश बि आहे त अवां काल्ह तव्हांजी टीवीअ ते ॾिठो हूंदो त वज़ीर आला चयो त सिंध में अमन अमान आहे, एतिरो अमन अमान आहे जो असां वॾो कंट्रोल करे विया आहियूं। उन खां पोइ अॼु जेको आहे, राति जेको आहे, अॼु एॾी वॾी दहशतगर्दी थी वई आहे जो 15 जेके आहिनि सो 15 खां 16 माण्हू जेके आहिनि सो बेगुनाह शहीद कया विया आहिनि घोटकी ज़िले में, ऐं को बि उनजो तदारक न आहे। अॻु में बि इहा पोज़ीशन हुई, साईं अली साहब इन शइ ते ॻाल्हायो बि हुयो, पर अञा ताईं हे ज़ुल्म आहे सिंध जे अंदरि, इहो आख़िर केसि ताईं जारी रहंदो? ठीकु साईं। छा सुमरो साहब नालो छा? अतर सुमरो साहब। अतर सुमरो साहब, ही हाणे ज़ाहिर आहे वॾी दहशतगर्दी तव्हां सही ॻाल्हि इस्तेमालु कयो थी आहे, वॾो मतिलबु वॾो सान्यो थियो आहे जेको, हाणे को चए थो 14 शहीद थिया आहिनि पुलिस एहलकार, को चए थो 16 थिया आहिनि, को 17, बहरहाल 14-15 जी फिगर हले थी, 12 जी बि हले थी, कुझु माण्हू 12 चवनि था, पर छाकाणि त उहो तमामु ॾुराणो इलाइक़ो आहे, कुझु माण्हू राति जो ई मिसिंग थी विया, जी हा, ख़्याल हो त किथे खणी न विया हुजनि ही दाड़ियल। पर अगरि जोग्राफिकली, छाकाणि त तव्हां चयो त ही घोटकी ज़िले जे अंदरि थियो आहे, त जोग्राफिकली ख़ालिस्तन ऐं जोग्राफी जे हिसाब सां चवां पियो त ही वाक़ियो पंजाब जे अंदरि थियो आहे, जुरिस्डिक्शन जे हिसाब सां, जुरिस्डिक्शन जे हिसाब, हदबंदी अगरि बिल्कुलु पाण निजपिज हदबंदी चऊं त इहो मिसाल कहिड़े थाणे में दाख़िल थींदो, घोटकी जे ज़िले जे कंहिं बि थाणे ते केस दाख़िल न थींदो, इहो माचको हुन पासे रहीमिया ख़ान जे हुन में आहे। त सो डिस्ट्रिक्ट वाइज़ सो थी सघे थो त सिंध गवर्नमेंट चए त सही, ॾिसो सिंध में त कोन्ह थियो आहे न, हाणे हदनि जो तकरार आहे, लेकिन हिते जेके धाड़ियल ऑपरेट कनि था, अॻु में बि हुन पासे छोटू गैंग अलाए कहिड़ो गैंग हो, हुन पासे पोइ उनजे ख़िलाफ़ु मिलिट्री ऑपरेशन बि थियो, हाणे ख़ुदा ख़बर। अच्छा, ही धाड़ियल ज़ाहिर हिननि खे पासपोर्ट त ॾेखारिणो कोन्हे, इहे सिंध ऐं पंजाब जे विच में कॾहिं हिन पासे वेंदा आहिनि, कॾहिं हुन पासे वेंदा आहिनि, हाणे ख़बर ई कार्रवाई कीअं कई आहे। लेकिन आउं सिर्फ़ु हिन में हिकिड़ो फैक्टर जेको ॾिसां थो त तव्हां ॾिसो त धाड़ियलनि जो केतिरो मतिलबु डपु टुटल आहे, कंहिं शइ जो डपु न आहे, न त भई हू को ऑपरेशन करण त पुलिस वैन्स आयूं कोन पे, हू किथे जेको मूं अख़बार में पढ़ियो त हू को ईअं हिकिड़ो कचो इलाइक़ो हो, उन में 2 पुलिस मोबाइल्स आस्ते आस्ते वञनि पियूं, छाकाणि त बरसातनि जे करे गप हुई त गाॾियूं आस्ते आस्ते वञनि पियूं, उन ते रॉकेट लॉन्चर ऐं पोइ हुनखे जेको आहे फायरिंग, त छो ॾखा पखड़णो आहे त ख़बरदार असांजे इलाइक़े में सोचो बि अथव, अगरि सोचो बि छो था त असां हीउ असांजो इलाइक़ो आहे, हीउ को पुलिस मुक़ाबले में ही शहीद न थिया आहिनि। तॾहिं आउं बार बार चवां थो, हिकिड़ो दफ़ो यादि त पहिरीं बि घोटकी में को 3 या 4 पुलिस एहलकार शहीद थिया, 5 उहे बि वीचारा वेठा हुन में चेक पोस्ट में वेठा अची शहीद करे विया। त ॻाल्हि इहा आहे त वीचारनि पुलिस वारनि खे तव्हां सिटिंग डक्स करे मारायो था, शहीद करायो था, चइबो आहे न से असीं मुक़ाबिलो इन करे नथा कयूं जो पुलिस जो नुक़सानु थी पवंदो, ऐं अलाह सभिनी ॾे ख़ैरु करे, पुलिस वारा बि इंसान आहिनि, लेकिन हीअ जेको सिटिंग डक वांगुरु मरी वञनि था, कुझु कनि बि नथा। हिकिड़ो यादि के पुलिस वारे हिकिड़ी वीडियो बि वायरल थी त असांखे विढ़णु ॾियो न, उहो बि घोटकी या हिते पासे किथे को थियो हो न, हू बि थियो जेको सखर वारे पासे हू धाड़े लाया ऐं पुलिस वारनि खे मारे हलिया विया, शहीद हलिया विया। त हीअ पुलिस जी शहादतूं कंहिं मक़सद में नथियूं अचनि,
उहे वीचारा शहीद बि थी वञनि था, उनजा बचा यतीम थी वञनि था, उन्हनि जे घरनि में कोराम हुजे थो, पर देन हुन सां लॉ एंड ऑर्डर ठीकु ई नथो थिए। त हाणे आई थिंक इट्स हाई टाइम कि असीं डिनाइल मां ॿाहिरि निकिरूं। डिनाइल सां न न कुझु न आहे, सभु ठीकु आहे। कल शिकारपुर मां 2 माण्हू, हू जो कलात मां अलाए किथां आयल आहे हिते शिकारपुर ॾे, ज़ाहिर कारोबार जे सिलसिले में अगेन हिकिड़ो मुल्क आहे, 2 माण्हू अगवा थी विया आहिनि। कल ई क्लेम कयो पियो वञे त न ठीकु। आई थिंक डिनाइल मां निकिरणु खपे, छाकाणि त जॾहिं केर बि चए थो, IGCN चए थो त अमन अमान ठीकु थी वियो आहे या बहितर थियो आहे, त मूंखे इहो सम्झ नथो अचे त ग्राउंड ते त कुझु थियो कोन, पोइ छा ॻाल्हियूं करे हुननि खे माठि करायो अथव छा? भई ॿुधो हुजे त हीउ फलाणो फलाणा 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 धाड़ेल असां मारे छॾिया, हिननि खे असां ॿधी वरितो, हीउ त चइजे त ठीकु आहे बाबा, हीउ वॾा नामी ग्रामियूं आहे, हीउ मारिजी विया आहिनि या ॿधिजी विया आहिनि। न हू मारजनि था, न हू ॿधजनि था, त पाणे पाणे अमन अमान कीअं पियो थिए? हुन रोज़ो रखी वरितो आहे, तौबा ताइब थी विया आहिनि छा ॾोह खां? त हीअ जेको पंजाब ऐं सिंध जी सारे अपर सिंध सॼी उहा ई पंजाब सां जुड़ियल हिकिड़ी पटी आहे। ये सॼी पटी आहे न, बलूचिस्तान जो बॉर्डर, पंजाब जो बॉर्डर ऐं सिंध जो बॉर्डर। हिकिड़ो दफ़ो टई सूबा ऐं सॼनि डिस्ट्रिक्ट्स में हिकिड़े कोऑर्डिनेटेड एफर्ट करे हिकिड़ो दफ़ो सफ़ायो थियणु खपे। कॉलर सां मोहम्मद मुराद चाचड़ कंदकोट मां। जी चाचड़ साहब, छा चवणु चाहींदा? गाजी साहब खां सुवाल इहो आहे, जे करे तबसरो करनि बि पिया त ही 11-12 पुलिस वारा जेके मुआ आहिनि वीचारा, उन्हनि पंहिंजो वीडियो वारा ॾेखारिया त उन गाॾियूं ते ख़राबु थी वञनि, हिकिड़ियूं भुतियूं गाॾियूं, ऐं हुननि खे ॾेई हू चवनि था त असांखे राति जो इन इलाइक़े में छॾियो वियो आहे जिते माण्हू ॾींहं जो बि नथा अची सघनि। हुननि 5-2 मिंट अॻु में वीडियो वायरल कई आहे। हुन खां पोइ पुलिस झाड़ेलनि जी इहा पोज़ीशन, उन्हनि वरी पंहिंजी वीडियो वायरल कया, फायरिंग कंदे पाण खे ॾेखारनि था। साईं जन तव्हां ॾिठियूं हूंदियूं, तव्हां क्लिप्स ॾिठियूं हूंदियूं, त उहे ईअं हलियूं आहिनि। पुलिस जेको हिननि सिस्टम कचे में जेके चेक पोस्टां ठाहियूं आहिनि, उन्हनि खे कचा अलाउंस ॾियनि था पुलिस वारनि खे, उहे DPO ऑफिसर खाई था वञनि, न उनखे मानी था ॾियनि, न उते हुननि खे का सहूलियत आहे, न हुननि लाइ का लाइट जो अरेंज आहे, न हुननि जी सेफ्टी आहे। हीअ जेके बि चेक पोस्टूं ठाहींदो कचे ते, इहे त पुलिस वारनि खे मारण लाइ ठाहियूं अथऊं, न की हुननि खे कंहिं माण्हू खे बचाइण लाइ ठाहियूं अथऊं। ऐं ॿिए नंबर ते त ड्रोन, हाणे नंढा ड्रोन आया आहिनि, त छो उन्हनि खे ड्रोन ॾेई पुलिस वारनि खे छो था अप्लाई कनि? ड्रोन छो था हणनि था? जो हो लॉन्चर हणंदा, तव्हां मथां ड्रोन छॾियो। ड्रोन सभिनी एसपीनि वटि आहे, सभु रेंजर्स वटि आहिनि, सभिनी वटि पिया आहिनि, उहो ड्रोन छो था हणनि? छा मसइलो आहे उन्हनि खे जो ड्रोन इस्तेमालु नथा करनि? हिकिड़ो ड्रोन छॾनि 15 माण्हू तक उते मरी पवनि था, ऐं उहो ड्रोन तमामु इफेक्टिव आहे इन कचे में। त इहो छो था करनि? हाणे पंजाब पुलिस जे बि वाइखी थी वई, छाकाणि त अॻे चवंदा पंजाब पुलिस ॾाढी आहे, केयरफुल आहे, पर हुन जो बि हाल कोन्हे। इहा हद जेकी आहे, इहा आहे पंहिंजो गुलाम शाह वारी मास्के जी हद आहे, न की सिंध जी आहे। पर इहे धाड़ियल वरी सिंध जी उबाड़े जी हद में वेठा आहिनि। उबाड़ो बि लॻे थो, कश्मीर बि लॻे थो, इहा कुंड आहे, हितां लॻे थो इहे सॼो उते माण्हू सेटल आहिनि। न ही ड्रोन इस्तेमालु कनि था, न ही सिंसियर आहिनि, ही माण्हुनि खे सिर्फ़ु मारण लाइ आहिनि। अॼु अनाउंसमेंट कई अथऊं 5 बख़्तरबंद गाॾियूं ॾींदा सपोर्ट खां। छा कंदो बख़्तरबंद तव्हांजी गाॾियूं? तव्हांजूं भुतियूं जंहिंजूं चेनाई टुटियूं पियूं आहिनि, उहे रस्ते में फाथियूं बीठियूं हूंदियूं। त हीअ त तव्हांखे सिंसियर त न आहियो त तव्हां कचे जा 50 जेके धाड़ियल इन ते कंट्रोल नथा करे सघो। पुलिस गवर्नमेंट सभई, वफ़ाक़ी गवर्नमेंट न आहे, वॾो मसइलो इहो आहे। सिंध गवर्नमेंट छड़ो मसइलो न आहे, वफ़ाक़ी गवर्नमेंट ख़ुदि इन में जेको आहे इन्वॉल्व आहे। उहे नथा चाहिनि त सिंध में को ख़ासि को अमन थिए, छाकाणि इहा कुंड बि सिंध जी लॻे थी। कश्मीर वारो इलाइक़ो ऐं बाड़े वारो इलाइक़ो इहो लॻे थो इहे माण्हू। ठीकु साईं। जी चाचू साहिबु, जेको तव्हां चओ पिया बिल्कुलु ठीकु पिया चओ। हाणे इहो आख़िर में तव्हां चओ त वफ़ाक़ी में ॼाणी करे पिया, इहो नथो चई सघां। बाक़ी त ॻाल्हियूं तव्हां जेके सॼी ॻाल्हियूं ॿुधायूं बिल्कुलु ठीकु आहिनि। बख़्तरबंद गाॾी छा कंदी अगरि चेन्स हूंदियूं न हूंदियूं, ऐं एॾी नाक़स बख़्तरबंद गाॾियूं आहिनि। पहिरीं बि ॾिठोसीं त हुननि खे त ही जेके इफेक्टिव राइफल्स आहिनि, हिननि जी गोलियूं जेके आहिनि अंदरि घिड़ी वञनि थियूं। इहो कुझु सेंस न आहे। सी बख़्तरबंद 4 गाॾियूं ॾेई छॾी, छा तोहफ़े में ॾिनियूं अथव छा? हीअ कोई 4 गाॾियूं या 4 बंदूकूं या 4 गोलियुनि जो सुवाल न आहे। ड्रोन साईं थोरो ड्रोन ख़बर न आहे, ड्रोन टेक्नोलॉजी हैंडल करण बि हिकिड़ो कमु हुजे थी सही। लेकिन मूंखे अच्छा मूंखे ख़बर न आहे साईं, तव्हां जेको वीडियोज़ जी ॻाल्हि कयो पिया मूं कोन ॾिठियूं आहिनि। हा हूंदियूं ज़ाहिर। पुलिस वारनि जी हिकिड़ी वीडियो आहे जंहिं पुलिस वारा पाण ई चवनि था पिया वञण, माना रस्ते में ई कंहिं वीडियो करे रखी छॾी आहे पुलिस वारे। आख़िरी राति हूंदी असांजी, उहो त माना थोरो हुन में चए पियो, पर मज़ाक में। हा, पर उते पंजाब पुलिस जा हूंदा। हा, पंजाब पुलिस। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त
अजीब सही तो चए चाचड़ साहब त इन्हनि खे कचे में तव्हां न उन्हनि खे मानी आहे न उन्हनि खे को फैसिलिटीज़ आहिनि उते मच्छरनि में गर्मी में सर्दी में पर तव्हां उनखे कंहिंजे हवाले छॾे पिया वञो सो सर चेकपोस्ट छा थींदी आहे मूंखे त अॼु इहो सम्झ न आई तव्हां दुनिया में कंहिं बि सुधरियल मुल्क में हलिया वञो भला इहा ॻाल्हि कंहिं बि सुधरियल मुल्क में हलिया वञो स्टार्टिंग विद दुबई एयरपोर्ट खां तव्हां निकिरो यूरोप ऐं हिननि जी ॻाल्हियूं हले थो कयां तव्हांखे विरले को वर्दी में माण्हू नज़र ईंदो विरले पर छा जो मतिलबु आहे त हुते पुलिसिंग न हूंदी छा ॻाल्हि इहा आहे त ही 1980 में वेठल आहिनि 4 बख्तरबंद ॾेई छॾियो 5 बख्तरबंद ॾेई छॾियो अरे भई हिकिड़ो मैसिव क्लीनअप रिक्वायर्ड आहे पोइ तव्हां हुनखे मेंटेन कीअं कयो था इहा बात जी ॻाल्हि आहे सो आहे ॾाढी ॾाढी ज़ाती आहे फेडरल गवर्नमेंट ॾिसो ॻाल्हि मुंहिंजो हिन में सिंपल ॻाल्हि आहे आऊं त हिन में वरी सिंपल ॻाल्हि त अमन अमान प्रोविंशियल सब्जेक्ट आहे पंजाब में थियो आहे पंजाब हुकूमत जी ज़िम्मेदारी आहे सिंध में थियो आहे सिंध हुकूमत जी ज़िम्मेदारी आहे लेकिन आउं चाहियां थो त भले हिकिड़े मुल्क में रहूं था कोऑर्डिनेटेड एफर्ट कयो लेकिन उहो एफर्ट सिर्फ़ु इजलास पोइ पैसा रिलीज़ करे छॾियो पोइ अरबे रुपया अची वञनि पोइ साईं पोइ गॾियल थींदो पोइ रेंजर्स थींदी पोइ पंजाब पुलिस थींदी पोइ सिंध पुलिस थींदी पोइ बलूचिस्तान पुलिस पोइ इहे ख़बरूं इजलास पोइ वरी हिकिड़ी तहक़ीक़ छा एतिरे सालनि खां ई नासूर आहे वंस फॉर ऑल ठीकु नथो थी सघे यकीनन थी सघे थो नियत न आहे कोऑर्डिनेटेड एफर्ट हिकिड़ो ई तरीक़ो आहे बसि टास्क फोर्स ठाहियो का मिली करे ॿई टई सूबा सिंध सतह ते करे सघूं था न यस 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 पर सिंध सतह ते बि अल्ताफ़ जेका रिसेंट ताईं अगरि माज़ी हाल में वञिजे या बिल्कुलु माना क़रीबी माज़ी में त जेका सजेशन्स नज़र आई उहा त सदर साहिब जी तरफ़ां इहा ई नज़र आई न त उतां जा मुख़्तार प्लेयर किरदारु अदा कनि ऐं वरी पोइ हिन पंहिंजे वज़ीर साहिबा असांजे लॉ मिनिस्टर होम मिनिस्टर साहिब बि चयो त ज़मीनुनि जी पेशकश कई असां वटि त इहे आइडियाज़ अचनि था न फ़िलहालु त बहरहाल पोइ मर्ज़ी वारा आहिनि ऐं त छा चवां लेकिन ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी ॾोहारी आहिनि ॾोहारियुनि खे रिआयतूं ॾियण सां दहशतगर्द आहे न सर ॾिसो कंहिंजे यार मतिलबु जेतिरा बि शहीद थिया आहिनि 12 आहिनि 14 आहिनि 15 आहिनि पुलिस वारा इंसान शहीद थिया आहिनि हीअ 2 माण्हू जेके अगवा थी विया भले बलूचिस्तान जा हुजनि थिया त शिकारपुर मां आहिनि जी हा जी हा जी हा असां आख़िर शिकारपुर जे भर पासे में जेका सिचुएशन आहे त मतिलबु हुते खुलेआम वेठा आहिनि कल मूं कंहिंखे ॿुधो पियो त अलाए की पुलिस वारे जो ॿार बि अगवा थियल आहे कई केसिस त रिपोर्ट ई नथा थियनि त आई थिंक इट्स हाई टाइम या त को वजह इहो ॾिसो इहो थोरो हज़म नथो थिए त न ठीकु थिए पई सूरत हाल कीअं ठीकु थिए पई चलो इहो ॿुधायो कहिड़ा नामी गिरामी धाड़ियल शिकारपुर में घोटकी में जकोबाद ऐं कंदकोट ऐं हिन पासे ते कहिड़ा नामी गिरामी धाड़ियल तव्हां मारिया आहिनि कहिड़ा ॿधा अथव थोरो तक़रीबन सॼो एरिया नो गो एरिया आहे नॉर्मल माण्हू लाइ त तक़रीबन सॼो एरिया नो गो एरिया आहे कोई बि एरिया नथो वञी सघे कल मखदूम जमील ज़मा साहिबु छाकाणि त इन हवाले सां उन्हनि वरी कल्ह चयो त CM साहिबु पाण अकेलो घुमी ॾिसे लेकिन बहरहाल उहो त ॾे जवाबु वठि जवाबु हले पियो CM साहिबु ऐं मखदूम जमील साहिब जो लेकिन कल्ह काफ़ी ओपन थी आया त पीपल इहो जेको हशर आहे इन सां पीपल्स पार्टी अञा जी हा सुकड़जी वेंदी जी हा ऐं हिन हाणोके हाल में छा मखदूम साहिबु कुझु डिफरेंट लाइन से सोचनि पिया जॾहिं की ज़ाहिरी तरह चवनि था त हू बिलावल साहिब खे प्राइम मिनिस्टर कराइणु जी चाहिनि हा चवनि था त सिर्फ़ु सिंध मां कोन थी सघंदो त जेकॾहिं असांखे पंजाब में बि पार्टी खे मुतहरिक करणु खपे पर ऐं मतिलबु थोरी ॻाल्हि अॻिते वधाइनि पिया मखदूम साहिबु पोइ सभु उन लाइ त ज़ाहिर आहे पोइ जेको अगरि जे चइजे त माना अगरि पंजाब मां बि करिणो आहे KP मां बि वोट खपनि प्राइम मिनिस्टर ठाहिणो त ज़ाहिर किथे न किथे पॉपुलर पॉलिटिक्स खे हथ में खणणो पवंदो न जेका त फ़िलहालु त सिंध में ग़ाइबु आहे ॾिसो पॉपुलर पॉलिटिक्स खणणो पवंदो हाणे हीउ जेको असां इहो सम्झो पिए ऐं जेको ठीकु ई सम्झूं था त परफॉर्मेंस बेस्ड पॉलिटिक्स थियणु खपे हीअ त हाणे वरी IK हिकिड़ो दफ़ो वरी पॉलिटिक्स में रोमांस डेवलप करे छॾियो आहे जॾहिं की IK ख़ुदि बि हिकिड़ी मैनेजमेंट जी ज़रिए मथे आयो पहिरीं KP में खेसि खटक वारी हुकूमत ठही हुते हुन तमामु शानदार कारकर्दगी ॾेखारी हुन खां पोइ पंजाब में हुनजी पेनिट्रेशन थी पोइ सपोर्ट बि आई न त हाणे हिकिड़ी सिचुएशन ॿी आहे लेकिन ख़्यालु मतिलबु देरि सवेर
जेको इंडिया में बि थियो पोइ इंडिया में बि मोदी अची हुन में जेको मज़हब जो कार्ड विधो रिलीजन बाद में उनखे कार्ड उनखे वरी चेंज करे छॾियो कलर खे परफॉर्मेंस लेकिन अॼु बि हुते काउंट करे थी इंडिया में बि ऐं असां वटि बि सो ख़्यालु इहो त सिंध में पीपुल्स पार्टी अहिड़ा के कमु करे जो पोइ ईअं न आहे त को आऊं चवां या तव्हां चओ पोइ सॼे मुल्क में अस ख़ुदि माण्हू चवनि हीअ रुॻो इश्तिहार ॾियण सां कोन थी वेंदो जी हा जी हा जी हा त उहो इहो हिकिड़ो मतिलबु तरीक़ो हो पीपुल्स पार्टी वटि त सिंध में एतिरी सुठी कारकर्दगी गवर्नेंस हुजे ऐं पब्लिक ओपिनियन एतिरो हुनजे हक़ में हुजे जो पंजाब ऐं हू बि ॾिसंदे यार सिंध में त कमाल करे छॾियो अथऊं जी हा हालांकि पर ठीकु आहे तक़रीबन हेॾा साल थी विया कौन वठी अब्दुल हकीम घुमण टिकराटू मां जी घुमण साहब छा चवणु चाहींदा सोने के सलाम आहे असांजा इहो सुवालु आहे खैबर ज़िलो जे पीरगोट जे तलगे में वॾा माचियूं कोट पुल पिरालो इहे रस्ता बंदि आहिनि जेको माण्हू राति जो ॾींहं जो अचे थो हुनखे ख़ुदि गोली वेही वञनि असांजी पुलिस किथे आहे असांजी रेंजर किथे आहे छड़ो PTI जे पोयां लॻाइणो आहे पुलिस फौज उहिदा लॻाइणो आहे वारे माण्हू जे ख़िलाफ़ कुझु कारवाई करणी आहे असांजो अली कादरी साहिबु इहो सुवाल आहे इन कुझु रोशनी हुजे गुज़ारा मुल्क लाइ कुझु सोचो जेको मुल्क में बदअमनी आहे उन लाइ सोचो हिकिड़ी पार्टी खे टारगेट न बनायो उन सां को मसइलो पाकिस्तान जो हल न थींदो जेतॾहिं अमन अमान बहाल न थींदो बसि सिंध जो इहो महिरबानी ठीकु साईं जी साईं घुमर साहब आउं इतफ़ाक़ थो कयां असांजा लिंक रोड्स ऐं ही रोड्स जेके आहिनि राति जो बंदि थी वञनि था शाम जो वरी साॻी ॻाल्हि पुराणी थिए पई ऐं बिल्कुलु सही पिया चओ बाक़ी हाणे PTI खे तव्हां दॿाए वियो न दॿाए वियो हिन सां को मुल्क जा मसाइल त कोन हल थी वेंदा चलो मञी वठूं त PTI खे ही क्रश करे वञनि अवल त PTI ॾिसो हीअ जॾहिं पॉपुलर पॉलिटिक्स हुजे थी त हुनजी जेका बॉडी हुजे थी साम्हूं यानी हुनजो स्ट्रक्चर या तनज़ीम या ढांचो उहो त ज़ाहिरी हुजे थो असुल त ॿी शइ आहे भई हुनजी हिकिड़ी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी हूंदी आहे जो सदर हूंदो आहे जनरल सेक्रेटरी हूंदो आहे जॉइंट सेक्रेटरी हूंदो आहे फलाण हूंदो आहे ढिमकाण हूंदो आहे तनज़ीम हूंदी आहे त उहो तनज़ीम घणे माण्हुनि ते ठीकु आहे अगरि तव्हांजी तालका सतह ते बि मुल्क में आहे त घणा जी त तनज़ीम त सिर्फ़ु ॾेखाए बेसिकली हुन पार्टी जी जेका पॉपुलैरिटी आहे उहो कीअं ख़तमु थींदी ही जेको हिकिड़े ज़माने में पीपल्स पार्टी जो तमामु स्लोगन मक़बूल थियो हो त तुम कितने भुट्टो मारोगे हर घर से भुट्टो निकिलेगा त उनजे पोयां जेको हिन जंहिं बि इहो स्लोगन ठाहियो उनजे पोयां सेंस इहो ई हो त ठीकु आहे तव्हां तनज़ीम ख़तमु करे छॾींदो न बट हू जेका पॉपुलैरिटी हुई पीपल्स पार्टी जी उन खे किथे कंदो त PTI जो बि इहो ई आहे या कंहिं बि पार्टी जो इहो प्रॉब्लम मतिलबु त जॾहिं उनखे क्रश कनि था त हू हुनजी ज़ाहिरी जेको इमारत आहे स्ट्रक्चर आहे उनखे बुलडोज़र हलाइनि था पर हुनजी सोल यानी हुनजी जेका रूह आहे या हुनजी जेका पॉपुलैरिटी आहे उनखे तव्हां किथे कंदो कोन थींदो जी हा ज़ाहिर आहे तॾहिं त पोइ 7:30 बजे बि मुलाक़ातूं थी हा पर ॻाल्हि उहा ई निकिती जेको अॼु हिन ॿुधायो छा नालो अलीमा ख़ान साहिबा अलीमा ख़ान साहिबा जेके सिस्टर आहिनि ख़ान साहिब जो त ख़ान खे अंदरि इहो वञी चयो वियो त भई हू मज़हबी जमातनि वारा बि जेको कल्ह पाण धुको हयो इतफ़ाक़ सां ठीकु थी वियो खूनरेज़ी थी वेंदी ही थींदी लेकिन उही ॻाल्हि जेका कल्ह पाण बि कई आहे अलीमा ख़ान साहिबा बि उहा ई ॻाल्हि कनि पिया त भई अंदरि सुबुह जो 7:30 बजे केरु घिड़ाए सघे थो बैरिस्टर गौहर खे ऐं आज़म स्वाती खे ज़ाहिर आहे बैरिस्टर गौहर त ईअं तकल्लुफ़ में वियो आहे बेसिकली त आज़म स्वाती वियो आहे यस बेसिकली त उहो वियो आहे लेकिन आज़म स्वाती अगरि उहो ॿाहिरि अची चया त जलसो थी वियो आहे त माण्हू यकीन न कंदा तंहिंजे करे बैरिस्टर गौहर बि वियो आहे त माना कम्युनिकेशन खुली आहे आउं हिन खे हिन रुख़ सां बि ॾिसां थो छाकाणि त जॾहिं तव्हां यासिर आउं तव्हांजी मार्फत कंहिंखे नियापो कयां कैमरामैन खे त यारी कैमरा हीअं करे छॾियो त उहो कैमरामैन बि त हाणे हुनखे रस्ते जी ख़बर आहे त हाणे यासिर जेको आहे वरी मूं ताईं पहुचंदो न त आउं इहो त यासिर खे नथो चई सघां रुॻो मुंहिंजा नियापा पहुचाए हुननि जो नियापो मूंखे न पहुचाए त कम्युनिकेशन खुली आहे दैट्स अ पॉज़िटिव हेतिरी बसि पॉज़िटिव ॻाल्हि आहे हाणे कम्युनिकेशन मां कुझु हड़ हासिलु थींदो न थींदो इहो त ॻाल्हियुनि में केर बि पक्ष सां नथो चई सघे डायलॉग आहे
ऐं सभु 8 तारीख़ ते इमरान ख़ान साहब वरी जलसो रखी छॾियो आहे, चयो त भरपूर इहो अगरि जे कम्युनिकेशन खुली आहे या अगरि कुझु बि थियो आहे या अगरि इमरान ख़ान साहब कोई बि पैगाम मोकिलियो आहे त इट्स टू स्मॉल अ विंडो 8 सेप्टेम्बर मतिलबु घणा ॾींहं अॼु 23 ते आहिनि। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त इहा अगरि 8 सेप्टेम्बर ते इमरान खे जलसो करणु ॾियनि था त इहो बि तव्हां सम्झो न त ही हिकिड़ी रिलैक्सेशन हूंदी न, हिन खे बि पॉज़िटिव सिग्नल सम्झो त रोकियो नथो वञे ऐं रोकियो नथो वञे हिन दफ़े, छाकाणि जलसो थी वियो त कहिड़ो कमाल थी वेंदो, कुझु बि न थींदो, कुझु बि न थींदो। मतिलबु जेके बि धुरियूं यानी मतिलबु इस्टेब्लिशमेंट की कहिड़ी सिहत ते असरु पइजी वेंदो, उहो त जॾहिं कंहिं सां न ठहिबो आहे त उनजी का ॻाल्हि न मञिबी आहे, पर जॾहिं ख़ान हुननि जी ॻाल्हि रखी आहे त शायदि एतिरी ॻाल्हि हू रखनि त पर ईअं ई थींदो आहे न। हिकिड़ी जेके CBMs हूंदा आहिनि, कॉन्फिडेंस बिल्डिंग मेजर्स हूंदा आहिनि, छाकाणि PTI ऐं इस्टेब्लिशमेंट जे विच में वॾो मसइलो त इहो ई आहे न, एतमाद जी खोट आहे न। त ही जेके ॻाल्हियूं थियनि पियूं सुभाणे हिन ते मथां को हिकिड़ो जेको आहे उन बीहे त पोइ कल अच्छा कॉलर वठी रहूं अली जान हैदराबाद मां। जी अली साहब छा चवणु चाहींदा? जी मुंहिंजो अली साहब खां इहो सुवालु आहे त गुज़िरियल ॾींहुं या परीं आर्मी चीफ इकोनॉमी ते मैशत ते ॻाल्हाए पियो त अली साहब सम्झनि था पिया त इहो उनजो जेको उहिदो आहे, जेका हुनजी ड्यूटी आहे, छा उनजो हलफ़ उनखे इजाज़त ॾिए थो त आर्मी चीफ मैशत ते ॻाल्हाए ऐं उहो चवे त मुल्क जी मैशत हाणे कहिड़े पैटर्न में आहे? ठीकु आहे साईं। अली जान साहब तव्हां अगरि जेको तव्हां सुवालु कयो उहो त सिधो जवाबु आहे। हा साईं, ॾिसो हलफ़ जेको आहे उहो सियासत में मुदाख़लत खां रोके थो, आइन जी भनकेड़ी खां रोके थो। सियासत मुल्क जी मईशत जेका आहे उन ते ओपिनियन हुजण का मुल्क जी मईशत आहे, उनमें हर पाकिस्तानी खे हुन लाइ जेको बहितर सोचे सघे, बहितर करे सघे, सो सारे आर्मी चीफ बि पाकिस्तानी आहे ऐं हिकिड़ी सो अगरि हुन मईशत ते ॻाल्हायो आहे ऐं चयो त हीअ बहितरी करे सघिजे थी, या हार्वर्ड वारनि खे हार्वर्ड बिज़नेस हा उन्हनि स्टूडेंट्स सां वेही डिजिटल प्लेटफॉर्म्स जे हवाले सां ऐं डिजिटल दहशतगर्दी जे हवाले सां ॻाल्हायो, आई थिंक हिन में त का स्ट्रिक्टली जेको तव्हां बिल्कुलु जेतिरो सिधो सुवालु कयो त हीअ हल्फ़ जी या हुनजे उहिदे जी हुन नथो हुनखे इजाज़त ॾिए ऐं सॼो इजाज़त ॾिए थो, हिन में त को ग़लति ॻाल्हि आहे ई कोन। छो नथो ओपिनियन रखी सघिजे? हिन में छा आहे? मूं ऐं यासिर बि रखी सघूं था, तव्हां बि अली जान रखी सघो था, त हिकिड़ो IG सिंध बि रखी सघे थो, हिकिड़ो सेक्रेटरी बि रखी सघे थो, छो नथो रखी सघे? या आर्मी चीफ बि रखी सघे थो। हू त हिकिड़ी की इकॉनमी कीअं बहितर कजे ऐं छा कजे, हिन में छा जी ॻाल्हि आहे? बाक़ी हाणे तव्हां चओ पिया त उहो त सही, पोइ इलाही डिघी ॻाल्हि थी वेंदी न। तव्हां सिर्फ़ खे छा था सम्झो अली जान साहब? उहा कहिड़ी कॉन्स्टिट्यूशन जेका छा स्पेशल इनिशिएटिव स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल या कमेटी ॿिन्ही मां कोई? ओके, त सिर्फ़ जेका बॉडी ठहियलु आहे उनमें त ऑफिशियली नोटिफाइड जेका हू बॉडी आहे उनमें आर्मी चीफ इज़ पार्ट ऑफ दैट बॉडी। ऐं हुन सिर्फ़ जो कमु ई इहो आहे त फॉरेन इन्वेस्टर्स खे पाकिस्तान अचनि, त हुनमें छो नथी अगरि हुननि जी सिक्योरिटी जीअं CPAC जी सिक्योरिटी असांजी मिलिट्री संभाले थी त हुनमें ग़लति छा आहे? इवन CPAC अथॉरिटी जॾहिं ठाही वई उनजा हेड जेके आहिनि उहे जी रिटायर जनरल हुया, न रिटायर्ड न सर्विंग हुआ उन टाइम ते सर्विंग आहे, पोइ बाद में रिटायर थी विया। त इनमें ॾिसो हाणे इहा अलॻि बहस आहे अली जान साहब, त असां वटि जेको कंहिंजो कहिड़ो कमु आहे, कंहिंजो न आहे, करणु खपे न करणु खपे, जुदा बहस आहे। बाक़ी असां वटि त ऑफिशियली शामिल आहे। हाणे त ख़ैर नादरा चेयरमैन ऑन ड्यूटी PTA चेयरमैन हाणे त ख़ैर आहे अॻिते हलूं था पिया। अॼु फाइनेंस मिनिस्टर साहिबु चए थो IMF मंज़ूरी ॾेई छॾींदो, फुज़ूल ॻाल्हियूं हलनि थियूं पियूं, पर हुननि इहो ज़ाहिर इहा ॻाल्हि क्लियर करे छॾी त अञा त रोल ओवर जेका ॻाल्हि न थी आहे, उमेदु ज़ाहिर कई आहे त रोल ओवर लाइ कयो वेंदो, पर उमेदु आहे अञा IMF जी बोर्ड जो बि चवनि था पिया थी वेंदो, इहो ॾिसूं। पर गवर्नमेंट जेको आहे अॼु यूटिलिटी स्टोर्स सॼो बंदि करे छॾिया। जी जेका उमेद त दुनिया क़ाइमु आहे IMF असांखे ॾींदी, पर IMF शर्त रखी त जेके असांखे UAE चाइना ऐं सऊदी अरेबिया जेके असांखे अलाए 10 या 11 बिलियन डॉलर ॾिना हुआ त हीअ तव्हां रखो, ख़र्चु न कजो, पोइ असांखे मोटाए ॾिजो। त इंट्रस्ट त वठंदा न? हा, त मूंखे ख़बर न आहे इंट्रस्ट ते आहिनि या इंट्रस्ट फ्री आहिनि, मुंहिंजी एतिरी कोन्हे हिन में ॼाण। त उन मां सिर्फ़ु $1 बिलियन शायदि कंहिं हिकिड़े मुल्क कयो आहे, बाक़ी अञा 9 या 10 बिलियन डॉलर रोल ओवर यानी हुनजी एक्सटेंशन असांखे न तौसी न मिली आहे।
लेकिन पोइ बि असांजे फाइनेंस मिनिस्टर जो इहो ख़्यालु आहे, उमेदु आहे त न हू रोल ओवर थी वेंदो इंशाअल्लाह, ऐं असांखे इंशाअल्लाह IMF कर्ज़ु ॾेई छॾींदी। पोइ कर्ज़ु ॾेई छॾींदी त बसि पोइ ॼण मुल्क गुले गुलज़ार थी वेंदो। बहरहाल पोइ चवनि था वॾी असां investment उन ई आसिरे में त IMF असांखे अप्रूवल ॾींदी। असां मूं अॼु अख़बार में पढ़ियो पियो त मिडल ईस्ट जी बैंकनि खां बि असीं $4 अरब गरनि व्याज ते वधीक वठण लाइ तयारी वठूं पिया। ॻाल्हियूं हलनि पियूं। इहो बि सॼो IMF सां जुड़ियल आहे। सो ज़ाहिर IMF खां सवाइ त न थी सघंदो। बाक़ी जेका यूटिलिटी स्टोर्स आहिनि बंदि कया, ॾिसो यूटिलिटी स्टोर जेके कॉन्सेप्ट्स हुजनि था यासिर, उहे ॾाढा भला हुजनि था। यस यस। लेकिन छाकाणि त सरकार में एतिरी करप्शन आहे जो सुठी शइ खे बि ख़राबु करे छॾी। त यूटिलिटी स्टोर उहे त सुठा हुआ न भई, त यार हिकिड़ी सब्सिडाइज़ तरीक़े सां सरकार पंहिंजा ई आउटलेट्स खोलिया ऐं लेकिन हुनमें अरबे खरबे रुपयनि जी करप्शन थी। एतिरा साल रुगो करप्शन बंदि करे छॾियो। उहो ई आहे त इदारो तबाह थी वियो। हू जॾहिं खाइनि था कामोरा या मुलाज़िम या केरु या अलिफ या ठेकेदार, त हू सम्झनि नथा त बाबा तव्हां मुर्गी कटियो पिया। हाणे 6000 मुलाज़िम जेके हाणे चवंदासीं उन ॿियनि इदारनि में खपाईंदासीं, अलाए छा थींदो छा न थींदो। त आख़िर में चवंदा पैसा वठो ऐं घर वञो। ऐं माण्हुनि खे हिकिड़ी एॾी नाक़िस शयूं आख़िर में अचणु थी वियूं त इदारो अलाए असीं तकड़ में मतिलबु रिश्वत त खाऊं था, पर आऊं चवंदा ही करप्शन न आहे, हड़पशन आहे जेको यूटिलिटी स्टोर्स ऐं अहिड़ा इदारा तबाह करे छॾियूं। बहरहाल थियणो थो हो, अंजाम शयुनि जो ईअं ई थींदो आहे। असां वटि ईअं घणियूं शयूं आहिनि जेके ईअं आहिस्ता आहिस्ता बंदि थींदियूं अगरि हिन रस्ते ते हलंदा रहियासीं त। सभु कल्ह नज़रसानी में थी त वियो जजमेंट साइड लाइन, पर कुझु अञा ताईं जमातियूं मज़हबी जमातियूं चवनि थियूं त असां टिनी जजनि जे ख़िलाफ़ु रेफरेंस में वेंदासीं। सर ॾिसो ॻाल्हि इहा आहे त हीउ हिकिड़ो फ़ाइज़ ईसा साहिबु चए थो बाबा ग़लती ते असां को ज़िद ॿधी कोन बीठासीं, ग़लती थी आहे, असांजो अज़ालो करे छॾियो आहे। हाणे हीउ अमूमन अदालतनि जा फ़ैसिलनि ते अगरि का नज़रसानी जी अपील थींदी आहे त उनखे अलाए केतिरो टाइम पर हिन केस में छाकाणि त हसास नोयत जो मामिलो हो, तंहिंजे करे जज साहिब देरी न कई ऐं उनखे करेक्ट करे छॾियो। त हाणे जॾहिं करेक्शन थी वई आहे त पोइ मज़हबी जमातूं अगरि वेंदियूं रेफरेंस में त ज़रूरु को केस खणी वेंदियूं। मूंखे ख़बर न आहे छा केस हूंदो। जॾहिं अगरि त चीफ जस्टिस पंहिंजी ग़लती जो अज़ालो न करे अज़ालो करे छॾियो। हाणे एतिरो हसास मामिलो आहे। लेकिन हिकिड़ी ॻाल्हि तय आहे त ज़ाहिर असांजी जुडिशरी हुजे केर बि हुजे, उनखे हीअ ज़मीनी मतिलबु हीअ मामलात जेके हुजनि था उनखे नज़र त अचनि था तंहिंजा कॉन्सिक्वेंसिस ऐं छा आहिनि। ऐं मौलाना फज़ल रहमान त जुमिलो चयो न त हीउ जेको अज़ालो कयो आहे इहो ख़ुदि तारीख़ जो हिसो आहे। जी हा जी हा जी हा जी हा ठीकु आहे। वॾी महिरबानी साहब। नाज़रीन अॼु जो प्रोग्राम जो पूरो थियो, पर मिलाईंदड़ प्रोग्राम में दुआ में।